खैरपुर नाथन शाह जी रेस्कनाल नारा डिस्ट्रिक्ट जी टेल ते पानी जी सख्त खोट खिलाफ़ आबादगारनि वज़ू में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जो चवणो हो त आपाशी खाते जो अमलो मुबैना तौर पानी विकिणे रहियो आहे, जे सबबि टेल वारनि इलाइक़नि ताईं पानी नथो पहुचे। हिननि चयो त पानी जी खोट सबबि 1000 एकड़ ज़रे ज़मीन बंजर थियण जे ख़तरे में आहे, जंहिंसां सवें आबादगार ख़ानदान माशी बदहाली ऐं बुख जो शिकार थी सघनि था। एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम हयो त इंजीनियर ऐं SDO पंहिंजी नाअहली लिकाइण लाइ हिक ॿिए ते ज़िम्मेवारी विझी रहिया आहिनि, जॾहिं त आबादगारनि जा मसइला हल करण लाइ को बि संजीदा क़दम नथो खणियो वञे। मुज़ाहिरीन सिंध जी आपाशी वारे वज़ीर ऐं चीफ सेक्रेटरी खां मुतालबो कयो त मामले जो फौरी नोटिस वठी नेरनि में पानी जी फराहमी यकीनी बणाई वञे। हिननि ख़बरदार कयो त जेसि ताईं पानी जी खोट ख़तम न थींदी तेसि ताईं संदनि जो एहतिजाज जारी रहंदो। आबादगारनि ऐलान कयो त 20 जुलाई ते खैरपुर नाथन शाह में पानी जी खोट ख़िलाफ़ वॾी एहतिजाजी रैली पिणु कढी वेंदी।